بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد، فمحترم ناظرين، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. जीअं त हीअ असांजी ख़ुम्स जे मौज़ूअ ते नई कड़ी आहे ऐं हिन में असां बयानु कंदासीं त अगरि कोई शख़्स कंहिं मख़सूस शख़्सनि खे का मिल्कियत का जाइदाद वक़्फ़ थो करे ऐं पोइ उहे मख़सूस अफ़राद उहे मख़सूस अशख़ास उन मिल्कियत मां उन जाइदाद मां मुनाफ़ो हासिल था कनि. हिकु दफ़ो पाण मुनाफ़ो हासिल था कनि उन मिल्कियत मां. जीअं मिसाल तौरु उन शख़्स हिननि जे लाइ हिकिड़ो दुकानु वक़्फ़ करे छॾियो या का जॻह वक़्फ़ कयूं या का बिल्डिंग वग़ैरह हिननि जे लाइ मिसाल तौरु ज़ाल जे लाइ या पुट जे लाइ वक़्फ़ करे छॾी इहे शयूं. हाणे ज़ाल उनजी ऐं उनजो पुटु हिकु दफ़ो पाण उन मां इस्तिफ़ादो था वठनि, उन में यानी कारोबार वग़ैरह था उन में कनि, पाण था कनि, त उन कारोबार मां जेको हिननि खे मुनाफ़ो हासिल थिए थो त उहो मुनाफ़ो अगरि जे हिननि जे पूरे साल जे अख़राजात खां वधी वञे त पोइ जेको वधियल जेको हिसो आहे उन वधियल हिसे ते हिननि जे लाइ ख़ुम्स कढणु वाजिबु थी वेंदो. ऐं अगरि जे ही शख़्स यानी ही मख़सूस जेके अफ़राद आहिनि पाण उन जाइदाद मां फ़ाइदो नथा वठनि बल्कि ॿिए कंहिंखे ॾेई था छॾनि, मिसाल तौरु किराए ते ॾेई था छॾनि या अगरि बनी आहे त ठीके ते ॾेई था छॾनि, को दुकानु आहे या को घरु आहे को किराए ते ॾेई था छॾनि ऐं हिननि खे पूरे साल भर जी एतिरी कमाई थिए थी जो ही पंहिंजो पूरो ख़र्चु कढी था छॾनि ऐं ख़र्च अख़राजात कढण खां बाद में बि हिननि वटि कुझु बची थो पवे त पोइ जेको इहो बची थो पवे इन में हिननि ते ख़ुम्स वाजिबु थी थो वञे, यानी 5 हिसो उन मां कढणु हिननि जे लाइ ज़रूरी थो थी वञे. अलबत्ता अगरि जे इन मिल्कियत मां इन जाइदाद मां हिननि जी एतिरी कमाई नथी थिए या एतिरो मुनाफ़ो हिननि खे हासिल नथो थिए जो हिननि जा पंहिंजा अख़राजात पूरा थी सघनि या हिननि जा एतिरो फ़क़ति मुनाफ़ो ऐं कमाई हासिल थिए थी जो फ़क़ति हिननि जा पंहिंजा अख़राजात पूरा थी था सघनि, वधीक बचे नथो, त पोइ इन सूरत में हिननि ते ख़ुम्स वाजिबु नथो थिए. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि